सिंध जे ॿियनि शहरनि जियां घोटकी ज़िले में भी खुराक खाते पारां आबादगारनि खे कणक जे बारदाने खां महरूम रखी साणनि वॾी ज़्यादती जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। ज़िले में सेंटर फूड इंस्पेक्टरनि बदिरां वापारनि हवाले कया विया। खुराक खाते जे DFC खां वठी हेठें अमले ताईं कंहिं ते बि चूंडियल नुमाइंदनि DC मुख़्तियारकारनि ऐं AC समेत कंहिं बि कामोरे जी न हली। नतीजे में घणो कमाए ॾींदड़ शख़्स खे 3 खां 5 सेंटर ॾिना विया। बारदाने खां महरूम रखण बाद हाणे वरी कणक जे फी मण ते किलो खां 1.5 किलो कटौती ऐं वरी बिल ठाहे ॾियण ते 1000 रुपया रिश्वत मुक़ररु कई वई आहे। अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ आदलपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ड्रागो, निबाहू चाचड़, वरियाम चाचड़, यार मोहम्मद मंगरियो, अल्लाह बख़्श चाचड़, लाल शाह ऐं गंजी चाचड़ जे रहवासी आबादगारनि हाफ़िज़ अब्दुल समीन चाचड़, खान मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में आदलपुर फूड सेंटर अॻियां एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणु हो त हे जेको इंस्पेक्टर मीरानी साहब हिते आयो आहे इन ग़रीबनि जा हक़ सभु हड़प कया आहिनि। बोरियूं पंहिंजूं विकिणे थो पैसनि सां, मनायूं करे थो, बिल कोन थो ॾिए। पर जेकॾहिं कंहिं ग़रीब खे बोरी ॾिनी बि अथई उन ते 1000 रुपयो बिल ते अॻ में वठे थो रिश्वत, पोइ उनखे बिल ॾिए थो। उन खां पोइ बिल ते बोरी जेकॾहिं वज़न आहे 50 किलो त उनखे किलो कटे थो। असां सोसाइटी वारा अचूं था त चवे थो त हे जेको सेंटर आहे उहो चंगलानी वारनि जो सेंटर आहे ऐं असां चंगलानी वारा बि अचनि था पिया, हिते पुछनि था पिया त वाह हीउ सेंटर काथों जो आहे? सोसाइटी जो सेंटर आहे। हिते वारनि माण्हू चए थो सोसाइटी जो आहे, सोसाइटी न चए चंगलानी वारनि जो आहे। हिते 2 सेंटर आहिनि। जेको हिते बारदानो आयो आहे 1,60,000 बारदानो हिते आयो आहे। ग़रीब आवाम खे कंहिंखे बि न मिलियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे हिते सोसाइटी ऐं आदलपुर 2 सेंटर लॻंदा, पर इन ते सेंटर ते फूड इंस्पेक्टर सिर्फ़ु हिकिड़ो ई मुक़ररु आहे, सरदार मीरानी, जेको अॼु ताईं असां ॾिठो ई न आहे त तूं कहिड़ो आहे। असांखे काई सुख या काई अहिड़ी ॻाल्हि कान्हे। उन खां पोइ ग़रीब अवाम आहे जंहिंखे कटो नथो मिले। जेको साॼो आहे, ज़मींदार आहे, पैसे वारो आहे, उन खे कटा मिलनि था। घोटकी जे डिप्टी कमिश्नर एजाज़ अली शाह लाइ इहा इम्तिहान जी घड़ी आहे त हू खुराक खाते पारां आबादगारनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो नोटिस वठे ऐं सेंटर वापारनि हवाले कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़, घोटकी।